जी नाज़रीन, मां आहियां ज़ुल्फ़िकार गुरामाणी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐवान सदर में तक़रीब खे ब्रीफिंग ॾिनी आहे। सिंध विजन जे नाले सां ई तक़रीब हुई ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा चेयरमैन उते तक़रीब खे ब्रीफिंग ॾेई रहिया हुआ या प्रेज़ेंटेशन जेका आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे तरफ़ां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन पाण ॾेई रही हो। सिंध जी जेका काबीना आहे उहा हिते मौजूदु हुई। मुराद अली शाह साहब मौजूदु हुयो, सिंध जी पूरी काबीना मौजूदु हुई ऐं सिंध जो ही प्रोग्राम हुयो। सिंध जी कारकर्दगी जे हवाले सां जिते बि बहरहाल ॻाल्हि थींदी आहे त ॻाल्हि इहा ई थींदी आहे त सिंध जी कारकर्दगी खे बयानु करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी पूरे मुल्क में वोट कीअं घुरंदी। मक़सदु आहे सिंध में त कारकर्दगी आहे ई कोन। उन करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा चेयरमैन अॼु जॾहिं ख़िताब करण जे लाइ हिते पहुता हुआ त उन 2007 खां पोइ यानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका बि हुकूमत आई आहे सूबाई सतह ते विफ़ाक़ी सतह ते उन हवाले सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंहिंजी कारकर्दगी बयानु कई आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐवान सदर में मौजूदु हुई। चइनी सूबनि मां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका क़यादत हुई उहा हिते मौजूदु हुई। एक्टिंग प्रेसिडेंट यूसुफ रज़ा गिलानी साहब आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क खां ॿाहिरि बहरेन में आहिनि। उन करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐवान सदर में पंहिंजी भरपूर कारकर्दगी ऐं भरपूर नुमाइंदगी सिंध जे मुक़दमे खे हिते पेश कंदे नज़र आई। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु हुयो त गड़ी ख़ुदा बख़्श में बि असां यानी जॾहिं हुकूमत मिली त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी जेका असां वरसी कंदा हुआसीं त अमुन अमान जी सूरत हाल एतिरी ख़राबु हुई जो काफ़िलनि जी सूरत में उते यानी सिक्योरिटी कॉन्वॉय जी सूरत में वञणो पवंदो हो, पर हाणे अहिड़ी सूरत हाल न आहे। उन खां अलावा बिलावल भुट्टो साहब जो इहो चवणु हो त जॾहिं असांखे हुकूमत मिली यानी 2010 खां अॻु में त सूबे में 10 यूनिवर्सिटियूं हुयूं, हींअर 30 यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं 30 यूनिवर्सिटियुनि खां अलावा 18 कैंपस उते मौजूदु आहिनि, यूनिवर्सिटी जा कैंपस उते मौजूदु आहिनि। शुरूआती तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन हेल्थ जे हवाले सां पंहिंजी कारकर्दगी तफ़सीली तौर ते ॿुधाई त हेल्थ जेका आहे उहा सिंध जे अंदरि हेल्थ जे शोबे में केतिरी कारकर्दगी ॾेखारी वई आहे। NICVD 11 NICVD जा जेके हॉस्पिटल्स आहिनि सखर में, लाड़काणे में, हैदराबाद में, कराची में, मिठी में, उहे हिते बिलावल भुट्टो साहब बयानु कया। ऐं उन खां अलावा औरतुनि जे हवाले सां जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी यानी कि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम त आहे ई आहे, पर उन खां अलावा सिंध हुकूमत में साॻी नोयत जो प्रोग्राम शुरू कयो। ऐं उन खां अलावा जेके घर सैलाब में तबाह थिया त 20 लख जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी घर ठाहिया त उहे औरतुनि जे नाले कया। यानी ईअं न आहे त औरतुनि खे सिर्फ़ु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, पर घरनि जी जेका माली जेका यानी हवालगी आहे उहा बि उन्हनि जे हवाले थी। ऐं उन खां अलावा 2 मिलियन बैंक अकाउंट्स यानी ख़वातीन जेका आहे उन्हनि उते बैंक अकाउंट्स बि खोलिया। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब विफ़ाक़ खां इहा शिकवा बि या गिला बि कई त छो जो जेके रोड रस्ता ठाहिण आहे उहो त विफ़ाक़ जो कमु आहे। विफ़ाक़ वादो कयो आहे त हाणे सखर खां कराची ताईं मोटरवे जेका आहे उहा मोटरवे तामीर कंदा, पर गिला जेका आहे शिकवा जेका आहे सिंध जा माण्हू जॾहिं बि कंदा आहिनि त उहा कारकर्दगी कंहिंजी, छो जो हर जेको बि सिंध वेंदो आहे त पोइ चवंदो आहे सिंध जा रोड रस्ता, पर बुनियादी तौर ते इहा ॻाल्हि त शहबाज़ शरीफ़ खां करणु घुरिजे न। यानी विफ़ाक़ में जंहिंजी बि हुकूमत रही आहे उन खां करणु घुरिजे न। ऐं जॾहिं पंजाब सां कंपेयर कयो वञे थो त पंजाब सां कंपेयर करण जे हवाले सां जेके विफ़ाक़ी मामला आहिनि उहे त विफ़ाक़ खां ई सवाल थियणु घुरिजे न। त मोटरवे आख़िर सिंध में छो न पियो ठहे, सीपेक जा मामला आहिनि उहे सिंध में छो न पिया थियनि। त बहरहाल इन क़िस्म जा जेके सवाल आहिनि उहे बिलावल भुट्टो साहब किया, पर बिलावल भुट्टो साहब चयो त असां चुप करे बि न आहियूं वेठा। 57,000 जेके किलोमीटर आहे असां उहो रोड बि तामीर कया आहिनि, पुल तामीर कया आहिनि, उन्हनि जा नाला खयां, ज़िक्र कया, शहरनि जा जेके ज़िक्र कया। ऐं बिलावल भुट्टो साहब जो साॻे वक़्तु इहो मौक़िफ़ बि हुयो त सेल्स टैक्स यानी हिकिड़ो त आख़िर में बिल्कुलु आख़िर में बिलावल भुट्टो साहब इहा ॻाल्हि कई त जंहिंजी कारकर्दगी बहितर हूंदी आहे उनखे सज़ा न ॾिबी आहे। यानी सूबनि जी कारकर्दगी त बहितर आहे। सूबा यानी हिते बिलावल भुट्टो साहब बयानु कयो त जॾहिं 2010 में असांखे हुकूमत मिली त उन वक़्तु FBR जेका सेल्स टैक्स ऑन सर्विसिस जेका कलेक्शन हुई उहा
सिर्फ़ु 16 बिलियन हुई। ऐं पोइ 2011 में जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी यानी सिंध रेवेन्यू बोर्ड जॾहिं उहा कलेक्शन कई त उहा 28 बिलियन थी। 16 खां 28 बिलियन। ऐं हींअर जॾहिं बिलावल भुट्टो साहिबु ख़िताबु करे रहियो त उनजो चवणो त 307 बिलियन ताईं असां पहुता आहियूं। तंहिं करे कारकर्दगी बहितर हुजण जे छा सिंध खे सज़ा ॾिनी वेंदी ऐं पोइ सिंध खां NFC अवॉर्ड में उहा कटौती कई वेंदी या अरिड़हं तरमीम वापसि वरिती वेंदी ऐं विफ़ाक़ जेका आहे उहे समूरा 2018 जा जेके यानी अरिड़हीं तरमीम खां जी जेका ताक़त सूबनि खे हली वई आहे त उहा वापसि वठंदो। इन बुनियाद ते त सूबनि जी जेका कारकर्दगी आहे उहा बहितर आहे। विफ़ाक़ जी कारकर्दगी इन खां अॻु में बहितर न हुई। FBR जी कारकर्दगी बहितर न हुई। तंहिं करे बिलावल भुट्टो साहिबु इहा ॻाल्हि कई त सेल्स टैक्स ऑन गुड्स त हाणे बि विफ़ाक़ उन ते उनजी कलेक्शन करे पियो, उन में बि उनजी कारकर्दगी बहितर कोन्हे, पोटेंशियल उन खां वधीक आहे। त विफ़ाक़ उन ते बि तवजह ॾिए त उहा असांखे कलेक्शन जेका आहे करण जी इजाज़त ॾिए त असां उनखे बहितर करे विफ़ाक़ जे ई हवाले कंदासीं। असां ईअं न आहे त सूबा उहे खणंदा, पोइ सूबनि खे उन जो जेको आहे उनजी कारकर्दगी जो पोइ हक़ बि ॾिनो वञे। त बहरहाल इहा जेका सूरत हाल हुई उहा सूरत हाल अॼु बिलावल भुट्टो साहिबु मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि डॉक्टर अदीब रिज़वी साहिब खे उहे साराईंदे नज़र आया। इन खां अलावा सिंध जे अंदरि जेका कारकर्दगी हुई उन कारकर्दगी जे अंदरि जेका हैवी इन्वेस्टमेंट यानी कि जेका हेल्थ जे शोबे जे अंदरि कई उहा सिर्फ़ु यानी कि KPK जा 11% मरीज़, 7% बलूचिस्तान जा, 31% पंजाब जा, 5% इंटरनेशनल जेके पेशेंट्स आहिनि उहे सिंध में फ्री ऑफ कास्ट जेका इलाज कराइनि था। ऐं सिर्फ़ु इहा ॻाल्हि न आहे पर ज़ाहिर आहे सिंध त आई, सिंध जा जेके मरीज़ आहिनि उहे उते त मौजूदु हुजनि था, पर इहो आहे त फ्री ऑफ कास्ट उन्हनि खे इलाज मुहैया करण जे हवाले सां सिंध हुकूमत इनिशिएटिव वठी चुकी आहे, यानी उहो इम्प्लीमेंट आहे। त ही जेका सिंध जी कारकर्दगी हुई ऐं सिंध जी कारकर्दगी बिलावल भुट्टो साहिब जो चवणु त जेका सिहत आहे उन जे शोबे में विफ़ाक़ खे अॻु में जॾहिं इस्पतालूं मिलियल हुयूं त कारकर्दगी उहा न हुई ऐं विफ़ाक़ जॾहिं इस्पतालूं असांजे हवाले कयूं त उहा कारकर्दगी जेका आहे उहा इस्पतालुनि जे अंदरि नज़र आई पए। त कीअं नज़र अंदाज़ कयो वियो आहे त असां उनखे हींअर जेका आहे 2.9 जेका परसेंट बजट ई उहा 10% ते खणी आया आहियूं। तंहिं करे असां बजट में हर हवाले सां हैवी इन्वेस्टमेंट कई आहे। तालीम जे शोबे जे अंदरि असां हैवी जेका इन्वेस्टमेंट कई आहे। पहिरियां ई 50 ॿारनि ते हिकिड़ो उस्तादु हूंदो हुयो, पर हाणे असां उनखे 35 ॿारनि ते हिकु उस्तादु अञा बि अॻिते जेका ज़रूरत आहे। ऐं जेको सैलाब सिंध जे अंदरि तबाही आंदी, 20 लख घर ठाहिण का मज़ाक न ई, आलमी सतह ते जेको रिकॉर्ड आहे उहो रिकॉर्ड इन हवाले सां असां क़ाइमु कयो आहे त असां उहे घर ठाहे उन्हनि खे असां मालिकनि खे असां ॾिना आहिनि, औरतुनि खे असां उहे घर ॾिना आहिनि। त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका कारकर्दगी इहा बयानु कई आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंहिंजी कारकर्दगी जेको हर जॻह ते इहो चयो वेंदो आहे त सिंध जे अंदरि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी कहिड़ी कारकर्दगी आहे, त उहा कारकर्दगी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु पाण हिते बयानु कई। ऐं उहे सवाल जेकी मुख़्तलिफ़ मीडिया जे नुमाइंदनि ऐं उहे जेके मीडिया जे अंदरि हमेशह मौजूदु रहंदा आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं ख़ासि तौर ते हिते जेके डिप्लोमेट्स मौजूदु हुआ उन्हनि खे बि, छो जो ख़िताबु सॼो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफ़ां अंग्रेज़ी में हो, त हिते जेके डिप्लोमेट्स हुआ उन्हनि खे बि इहो ॿुधायो वियो। ऐं उन खां बाद इहे सवाल बि जनम वठनि पिया, बल्कि बहस जो मौज़ू आहे, छो जो उन खां बाद में तक़रीब ख़तमु थी त बिलावल भुट्टो साहिबु या सभु हिते मौजूदु हुआ, त उहे इन हवाले सां हर जॻह ते इहो बहस मौजूदु हो त सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते जेकी हेल्थ जे अंदरि जेका कारकर्दगी आहे या जेका यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां 30 यूनिवर्सिटियूं क़ाइमु करण जे हवाले सां जेका ॻाल्हि आई आहे, ऐं उन खां अलावा जेके रोड रस्तनि जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल अचे थी, त उहा कारकर्दगी हिते यानी इस्लामाबाद जे अंदरि जेका कारकर्दगी हुई उहा नई कारकर्दगी जी सूरत में नज़र अचे पई। पर बहरहाल सिंध जे हवाले सां त जेके इन क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि उहे त ज़ाहिर आहे त उते हर शहर जे अंदरि इहा ॻाल्हि जीअं डॉक्टर अदीब रिज़वी साहिब जो जेको ज़िक्र आहे उहो को नओं किथे बि कोन्हे को, पर ज़ाहिर आहे त जॾहिं इहो बयानु बिलावल भुट्टो साहिब जे तरफ़ां अचे पियो त सिंध जी कारकर्दगी कीअं आहे, त उहो आख़िर में शुरूआत जे अंदरि बि बिलावल भुट्टो साहिब इहा ॻाल्हि कई त
गिलास खे भरियल ॾिसो, यानी गिलास केतिरो ख़ाली आहे, उहे सवाल बि थींदा, उहे सवाल बि हुजणु घुरिजनि, पर हू गिलास भरियल जेको गिलास आहे, उहा यानी कारकरदगी जेका आहे उन जो बयानियो खणी हिते पहुता आहिनि। त हाणे सूरत हाल बहरहाल इहा आहे त बिलावल भुट्टो साहब जॾहिं हिते पंहिंजो इहो बयानियो या पंहिंजी जेका इहा ब्रीफिंग आहे उहा जॾहिं इस्लामाबाद जे अंदरि पेश कई, त ज़ाहिर आहे त पूरे मुल्क में टेलीविज़न जी मार्फत उहा पूरे मुल्क में उहा बयानियो पहुचे पियो। त उहो बयानियो पूरे मुल्क जे अंदरि इहो ॿुधाए पियो त सिंध अगरि का कारकरदगी ॾेखारी आहे त उन वटि उन जे हवाले सां जेका ब्रीफिंग आहे उहा अॼु पहुती आहे। त बिलावल भुट्टो साहब जो ही प्रोग्राम उनखे कामयाब प्रोग्राम ई तस्वुरु करे सघिजे थो, छो जो बहरहाल सिंध जो जेको केस आहे, सिंध जो जेको मुक़दमो आहे, उहो ऐं सिंध जी कारकरदगी जे बुनियाद ते पेश करणु इहो ज़रूरी बि आहे त जीअं सिंध जे समूरनि माण्हुनि खां अलावा, सिंध जे समूरनि शहरनि खां अलावा बाक़ी शहरनि ताईं बि कारकरदगी जेका आहे उन जो बयानियो पहुची सघे।